بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، أشراط الساعة الصغرى جي असीं पहिरियां शुरू कयो हो। पहिरियों आदत जेको उन में ॿ अलामतूं ॿुधायोसीं ऐं वरी ॿिए में ॿ अलामतूं ॿुधायोसीं। अॼु हींअर टियों दर्स आहे अशरात الساعة الصغرى। उन में इंशाअल्लाह वरी बि ॿ शयूं ॿुधाईंदासीं। मज़े मज़े आहिस्ते आहिस्ते इंसान खे जेके दोस्त आहिनि ग्रुपनि में त उहो ॿुधनि ऐं सम्झनि त हीअ अॼोकी जेके अलामत आहे, 25 अलामत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त फ़तह बैत अल मक़दिस। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल आयो हो पंहिंजे टाइम में त उन टाइम में बैत अल मक़दिस अंग्रेज़नि जे हथ में रूम ऐं रूम जी जेकी दौलत हुई, जेके अंग्रेज़ आहिनि, सफ़ा तमामु ताक़त वारो मुल्क हो। पर फ़क़ति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुशरा ॾिनो साहबनि खे, बशर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिफ़तह बैत अल मक़दिस वअद ذلك من अशरात साईं। चई त साहबनि खे त इहा क़यामत जी अलामत हूंदी। उलमा चवनि था त इहो फ़तह टियों दफ़ो थींदो, यानी पहिरियों न ॿियो, पहिरियों बि थियो ॿियो बि थियो। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा बिशारत ॾिनी त उन साहबी खे चई त औफ़ खे त अअदुद सितन बैन यदी अस्साअ, 6 शयूं ॻणे छॾ क़यामत जो अलामतुनि मां। वज़कर मिन्हा फ़तह बैत अल मक़दिस, इहे सही बुख़ारी में हदीस आहे। त उनखे चई त 6 शयूं ॻणो, उन्हनि मां फ़तह बैत अल मक़दिस। ऐं पोइ इहो छा थियो, इहो फ़तह उमर इब्न ख़त्ताब जे टाइम में पहिरियों फ़तह थियो 16 हिजरी में ऐं मीलादी में 637 मीलादी में। उन टाइम में पहिरियों फ़तह थियो जो उन टाइम में इहा मस्जिद पाक थी। ऐं उन टाइम में पुराणी वरी उन्हनि खे उनखे हज़रत उमर जे टाइम में उनखे पाक कयो काफ़िरनि खां, अंग्रेज़नि खां। वरी उनखे नई सही मस्जिद ठाही आहिनि उन जॻह ते। वरी उन खां पोइ काफ़ी टाइम खां हज़रत उमर जे फ़तह मस्जिद ठहण खां जॾहिं फ़तह थी त उन पाक कई ऐं पाण हज़रत उमर पाण वञी बैत अल मक़दिस जूं चाबियूं वञी वरितियूं। पोइ वरी उन खां पोइ वरी शीयनि जो टाइम जॾहिं अची वियो, उन्हनि जी बादशाही उहा कहिड़ी हुई 583 हिजरी। त उन टाइम में इन शीयनि जे जेके वरी उहा मस्जिद ईसाइनि खे वरी मोटाए ॾिनी बैत अल मक़दिस। ईसाइन शिया जेके आहिनि जॾहिं उन्हनि जी हुकूमत हुई मिस्र में, उन्हनि मस्जिद बैत अल मक़दिस खे ईसाइनि घुरी त उन्हनि मोटाए ॾिनी। पोइ वरी सलाहुद्दीन अयूबी 583 हिजरी ऐं मीलादी में 1187 में मीलादी में उन वरी इन सलाहुद्दीन अयूबी ईसाइनि सां बि विढ़ियो ऐं शीयनि सां बि विढ़ियो। इंशाअल्लाह इहा जी फ़ुर्सत आई तव्हांखे ॿुधाईंदासीं त शीयनि जी हुकूमत जेकी दौलत उबैदिया, उहे शिया उहे ईसाइनि सां वॾी हुननि जी ताउन हूंदो। पोइ उन्हनि बैत अल मक़दिस वरी मोटाए ॾिनो उन्हनि खे। पोइ वरी सलाहुद्दीन ॾंडो खयों, शीयनि सां बि विढ़ियो, वरी ईसाइनि सां बि विढ़ियो। इहो वरी बैत अल मक़दिस 583 हिजरी में वापसि कयो हुई, यानी 1187 मीलादी। इहे उन वापसि कई, वरी खसिजी वई उन खां पोइ। ऐं इंशाअल्लाह उहा वरी फ़तह जेकी हाणे थींदी इंशाअल्लाह, छो जो इन में उलमा चवनि था त इन में वॾी हिकमत आहे। छो जो नबी करीम जेकी जंहिंजे फ़तह जी ॻाल्हि कई हुई उहा हदीस आहे सही मुस्लिम में, उहा हदीस सही मुस्लिम में। ऐं जेके पहिरियों फ़तह ऐं ॿियो फ़तह जेको उन में इहे शयूं ज़ाहिर न थियूं। उहे कहिड़ियूं आहिनि, उहे आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त जेॾीमहिल बैत अल मक़दिस फ़तह थींदी त यहूदी अचे, यहूदियुनि जे हथ में हूंदो, ईसाइनि जे हथ में न। त जेको सलाहुद्दीन वापसि कई त उहो ईसाइनि जे हथ में। ऐं जेको आख़िरी फ़तह जेको थींदो, जेको नबी करीम असांखे ॿुधायो वियो, इहा त अलामत त उहो यहूदी अचे पंहिंजे पथरनि जे पोयां लिखंदा जा हत्ता अन शजर वल हजर यंतिक़ु क़ाइला या मुस्लिम या अब्दुल्लाह हाज़ा यहूदियुन वराई तआल फ़क़्तुलहु। इहा हदीस आहे सही मुस्लिम में। उहो यहूदी वणनि जे पोयां लिखंदा त वण ॻाल्हाईंदो, चवंदो उहो मुस्लिम, उहो अलाह जा बंदा, अचे ही यहूदी मुंहिंजे पोयां, हिन खे अचे क़तलु कर। ऐं पथरनि जे पोयां लिखंदा, ग़ारुनि में जबलनि में लिखी वेंदा फ़लस्तीन में, त उहे पथर सॾींदा मुस्लमाननि खे, अचो हितां असांजे पोयां यहूदी अथव, अचे हिन खे मारियो। सो इहा रिवायत किथे आहे, इहा सही मुस्लिम में आहे। सो इहो शइ जेकी आहे अञा कान आई आहे। ऐं इहा जेकी जंग थींदी, इहा जेकी फ़तह थींदी, इहा लॻे थी अञा कान आई आहे। उलमा चवंदा इन्हनि में अञा इहा कान आई आहे। इहा 5 अलामत जेकी नंढी अलामतुनि मां असीं चयो, हाणे ई थो थिए शुरू 6 अलामत। जीअं असां चयो त हर रोज़ु 2 अलामतूं कंदा वेंदासीं। त हीअ आहे अलामत मौतान कक़ास अल गनम,
इहा हदीस में अचे थी। हदीस कहिड़ी आहे? बुखारी में। त नबी करीम फरमायो त आख़िरी ज़माने में अलामत ईंदी। उहा अलामत में ईअं हूंदी त हिकिड़ी बीमारी शुरू थींदी, जीअं न मां ॿकरियूं लाॻीतियूं किरंदियूं वेंदियूं आहिनि ऐं मरंदियूं वेंदियूं आहिनि। इहो ताऊन, नबी करीम चयो ताऊन आहे, यानी जीअं हिकिड़ी वबा बीमारी थिए ईअं माण्हू किरंदा वेंदा, मरंदा वेंदा। ऐं इहो उलमा चवनि था त इहो अची वियो, इहा अलामत अची वई। छो जो 16वीं हिजरी में हज़रत उमर जे टाइम में फ़तेह थी बैतुल मक़दिस। 18वीं हिजरी में इहो बीमारी थी शाम में शुरू थी, शाम में। उते उन्हनि जो नालो रखियो उन टाइम में अमवास, ताऊन अमवास। ताऊन उहो ईअं जो जान ते ॼण फुलकड़ा निकिरंदा हुआ, पर माण्हू 2-3 ॾींहंनि खां पोइ वेंदो हलियो हुन दुनिया मां। ऐं ॾाढो यानी बीमारी ख़तरनाक हुई, इन जे करे हज़रत उमर परेशान थियो। माण्हू मरनि बि था ॾाढा। ऐं मदीने मां निकितो वञण जे लाइ, त मां उन्हनि खे अची ॾिसां, पोइ सहाबियुनि झलुसि त या रसूलल्लाह न निकुर, इहा हज़रत उमर न निकुर, छो जो रसूलल्लाह झलियो। चई त तव्हांखे कंहिं ॿुधायो त नबी करीम झलियो त जिथे बीमारी हुजे। पोइ हिकिड़े सहाबी अची चयुसि त मूं नबी करीम खे ॿुधो त कहिड़ी ज़मीन में जे बीमारी अची थी वञे अहिड़ी ताऊन, ऐं तव्हां उन में आहियो त उन मां न निकिरो। ऐं जे कंहिं ज़मीन ॿुधो था त बीमारी आई आहे त तव्हां उॾही न वञो। पोइ उन सहाबी खे पकिड़े गले मां चई त पक तो साईं खां ॿुधो? चई हा। पोइ उहो हज़रत उमर मोटियो, जीअं न त वञे पियो पाण इन बीमारी खे ॾिसण उते, ऐं इहा फैलिजी वई उन टाइम में, फैलिजी वई। ऐं शाम खां फ़िलिस्तीन ताईं इहे बीमारियूं। इहो रिवायत जेकी आहे अन इब्न औफ बिन मालिक, जेकी सवेल सी रिवायत आंदी त नबी करीम चयो त उअदुद सितन बैन यदि साअ, 6 शयूं ॻण जेके क़यामत खां अॻु में हूंदो। पोइ उन्हनि मां इहो मौतान याख़ुदान फ़ीकुम कक़िआसिल गनम, कक़िआसिल गनम यानी जीअं ॿकरियूं किरंदियूं वेंदियूं आहिनि ईअं इहे मौतान याख़ुदान। हाणे इहे चयो नबी करीम 2 हूंदियूं बीमारियूं, हाणे हिकिड़ी अची वई हज़रत उमर जे टाइम में 18 हिजरी में। ऐं उन टाइम में इहो ॿुधाइनि था त तमामु ख़ल्क़ मरी वई। ऐं शुरू थी हिकिड़े ॻोठ मां अमवास, ॾाढो शाम में हो, रामुल्ला जे घर मुल्क जे बैतुल मक़दिस शाम जे विच में इहो ॻोठ आहे, उतां शुरू थी त यानी ॾाढी ख़ल्क़ मरी वई उते। उन टाइम में जेके हिननि यानी ॻणत कई त चवनि पिया 25,000 माण्हू, अंदाज़े में 25,000 माण्हू इन बीमारी में मरी विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो कक़िआस गनम यानी जीअं ॿकरियुनि खे बीमारी थींदी आहे त उन्हनि खे लेस शिकिल थींदी आहे, पोइ इहे ॿकरियूं मरंदियूं वेंदियूं आहिनि, उन्हनि जो यानी बचणु तमामु घटि हूंदो आहे। ऐं इन अलामत में वॾा सहाबी गुज़ारे विया। हाणे उन सहाबियुनि जेके थोरा नाला यादि आहिनि उहो ॿुधाऊं था, जीअं मुआद बिन जबल, हिन उम्मत जो सॼो आलिम, उहो इन बीमारी में गुज़ारे वियो। उहो अबू उबैदा जेको मुबशर हो जन्नत जो, नबी करीम चए थो अला कुल्लि उम्मतिन अमीन व अमीन उम्मती अबू उबैदा, उहो बि इन बीमारी में गुज़ारे वियो। उशरहबील बिन हसन जेको कमांडर हो, वॾो ताक़त वारो हो जीअं ख़ालिद बिन वलीद, उहो बि इन में गुज़ारे वियो। वल फضल इब्न अल अब्बास, नबी करीम जे चाचो हो अब्बास, उन जो पुटु फضल, उहो बि इन में गुज़ारे वियो। जेको फضल बिन अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब नबी जो सोट थिए, उहो गुज़ारे वियो। उन खां सवाइ घणा माण्हू इन बीमारी में गुज़ारे विया इन वबा में। ऐं इहा बीमारी ईअं हूंदी, ॻोढ़ियूं निकिरंदियूं जान ते माण्हुनि खे, त पोइ उन खां पोइ यानी इंसानु कोन बचंदो हो। सो अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनी खे बचाए। इहा बीमारी हिकिड़ी थी, नबी करीम ॿी बि थींदी, 2 थींदियूं मौतान। त हिकिड़ी इहा उन टाइम में थी, इहा अची असां वटि 6 अलामत क़यामत जी। अलाह ताला असांखे तव्हांखे हिमत ॾिए जो इहो ई सभु शइ अञा सिखूं ऐं पढ़ूं, यादि कयूं, इन मां इबरत वठूं। अल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।